असांजा नौजवान सिंधी सकाफ़ती ॾियारो हिन नमूने बि मल्हाईंदा आहिनि। केॾी न सिंधी ख़िदमत पई थिए ऐं केॾो न सकाफ़त उजागर कयो थो वञे। अचो त ॿी ख़िदमत था ॾिसूं पिया। असांजे हिन सकाफ़ती रैलियुनि जे करे सॼो रोड ब्लॉक आहे ऐं ॿिन्ही पासे जैम। हिनमें को बि शक न आहे त सिंधी सकाफ़त तमामु गहरी आहे, जंहिंजा निशान सदियुनि ताईं ॻोल्हे सघजनि था पिया। ऐं हीउ जेको पटको आहे, हीउ जेको अजरक आहे, हीअ जेका टोपी आहे, इहो असांजो शान आहे, इहो असांजो मान आहे ऐं सॼी दुनिया में हिनखे क़दुरु निगाह सां ॾिठो थो वञे पियो। असांखे खपे त असां इल्मु, साइंस, अकुल, दलील, मंतक जे पासे बि अचूं ऐं असां जॾहिं हीअ रैलियूं कढूं त कोशिशि इहा कयूं त ॿिए कंहिं बि माण्हूअ खे का तकलीफ़ न अचे ऐं ॿिए जे कंहिं प्रॉपर्टी खे नुक़सानु न पहुचे।